आगाह कयां कि सिंधु दरिया में पानी के वहकरनि में बहितरी अचण बावजूद पानी की खोट बरक़रार है। खबर वास्ता शेयर कयूं पिया। अहम खबर है 24 कलाकनि दौरान सखर बैराज वटि 3 क्यूसेक पानी में वाध थी है। सखर बैराज वटि मथां वहकिरो 53,040 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है वांखे आगाही ॾियूं पिया। सखर में सिंधु दरिया में पानी के वहकरनि में बहितरी अचण बावजूद पानी की खोट बरक़रार है। 24 कलाकनि दौरान सखर बैराज वटि 3 क्यूसेक पानी में वाध थी है। पानी सूरत हाल का आगाह कयूं पिया। सिंधु दरिया में पानी के वहकरनि में बहितरी अचण बावजूद सिंध में पानी की खोट बरक़रार है। 24 कलाकनि दौरान सखर बैराज वटि 3 क्यूसेक पानी में वाधी है। सखर बैराज वटि मथां वहकिरो 53,040 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चन्ना खां जी। शाहिद अपडेट कजो। बिल्कुल सिंधु दरिया में पानी के वहकर में बहितरी अचण बावजूद खोट जेका है वह बरक़रार है। 24 कलाकनि के दौरान सखर बैराज वटि 3,000 क्यूसेक पानी में वाध आई है। सखर बैराज जा ॿ केनाल आहिनि, दादू केनाल ऐं राइस केनाल, उहे लाॻीतो बंदि पियल हुया, पर सखर बैराज इंतज़ामिया पारां जेको आहे उहो दादू केनाल खोलियो वियो आहे, जंहिं त राइस केनाल हिन वक़्त ताईं बंदि पियल आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ गुडू बैराज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त गुडू बैराज जा 2 केनाल रेडी केनाल ऐं एचबी फीडर जेका उहे लाॻीतो हिन वक़्त ताईं बंदि पियल आहिनि। हिन वक़्तु गुडू बैराज वटि 66,871 मथां वहकिरो वही रहियो आहे, जॾहिं त हेठां वहकिरो 62,851 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿिए तरफ़ सखर बैराज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सखर बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि के दौरान 3,000 क्यूसेक पानी में वाध आई है। इन वक्त सखर बैराज वटि 53,040 क्यूसेक पानी जेको आहे उहो मथां वहकिरो रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त हेठां वहकिरो 18,350 क्यूसेक पानी जेको आहे उहो वही रहियो आहे। ॿिए तरफ़ कोटली बैराज वटि हिन वक़्त ताईं संगीन सूरत हाल पानी की मौजूद है। कोटली बैराज से भी जेको आहे 3,000 क्यूसेक पानी में वाध आई है गुज़िरियल 4 ॾींहंनि खां, पर हिन वक़्तु गुडू बैराज वटि पानी जा वहकिरा जेके आहिनि 8,515, जॾहिं त हेठां वहकिरो रुगो 112 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। जी ठीक है शायद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।